नाज़रीन, मुल्क में वधंदड़ महांगाई वफ़ाक़ी हुकूमत की पॉलिसियुनि ख़िलाफ़ PPJ मरकज़ी सर ते नौशेरे फिरोज़ में भी बाईपास ते एहतिजाज जी धरणो हंयो वियो। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे ज़ाहिद क़ाइम ख़ानी। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अॼु सॼे मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ एहतिजाज जे सॾ ते नौशेरो फिरोज़ बाईपास ते पीपल्स पार्टी पारां हिकु धरनो हंयो वियो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जे MPA सैयद सरफराज़ हुसैन शाह, ज़िलई सदर फिरोज़ खान जमाली ऐं सभई कारकुननि शिरकत कई आहे। कारकुन न्याज़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया आहिनि ऐं गो न्याज़ी गो जा नारा पिठाणी रहिया आहिनि। अचो त हिन मौक़े ते मौजूद अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुननि जो छा चवणु आहे। मुल्क जे अंदरि हिन गवर्नमेंट जे दौरान महांगाई जेका आहे तमामु घणी थी वई आहे। आम जेको ग़रीब माण्हू आहे उनखे गुज़र सफ़र मसइलो आहे। हर शइ जेकॾहिं ज़रायत में वञो पाणी कोन्हे, फर्टिलाइज़र जेको आहे सो DAP 9,000 रुपया बोरी आहे ऐं यूरिया जेका आहे 1,728 रुपया कंपनी रेट आहे, मार्केट में 2,400 रुपया। तो मुल्क जी जेका मैशत जेका आहे सा टोटल तबाह थी वई आहे। मेन असांजो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु मुल्क में महांगाई वधी चुकी आहे। उन में आया पेट्रोल हुजे, आया उन में गैस अवेलेबल ई न आहे ऐं तव्हांखे जेके कुअ ते जेके रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं आहिनि उन जी खोट आहे ऐं महांगाई वधी चुकी आहे। अॼु जो असांजो मक़सदु इहो आहे त न्याज़ी सरकार जेको महांगाई जो ज़ुल्म करे छॾियो आहे, ग़रीब माण्हू पिसजे वेठो, उन्हनि जी हक़नि लाइ बिलावल साहब हुकुम कयो त रस्तनि ते निकितायूं ऐं इंशाअल्लाह ताला जॾहिं बि हुकुम कंदो त असां उनजी हुकूमत लबे कंदासीं। साहब जे हुकूमत ते असां धरणनि जे न्याज़ी के ख़िलाफ़ निकिता आहियूं। तेल, गैस ॾिसो, बिजली, हर शइ, पेट्रोल महांगो। असांखे बिलावल साहब जे हुकूमत नौशेरे इस्लामाबाद चवंदो चेयरमैन साहब असां इस्लामाबाद बि रवाना थींदासीं, धरणो हणंदासीं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे चवण ते अॼु हे जेकी ज़िले नौशेरे फिरोज़ जी जेकी बि क़यादत आहे सभु हिते गॾु थी आहे। उन अॼु जेको धरणो लॻायो आहे या न्याज़ी हुकूमत जी नाअहली ऐं उन जी जेकी हथरादू जेकी महांगाई कई वई आहे, पेट्रोल, खाइण पीअण जूं शयूं, गैस, हर शइ, बिजली जेकी महांगी थी आहे उन जे ख़िलाफ़ु आहे। त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जिन चयो त बसि हीअ जेकी हुकूमत आहे इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि जी जेका आहे महिमान आहे, उन जे करे सभु दोस्त असां गॾु थिया आहियूं। असांखे महांगाई कतई मंज़ूर न आहे। जीअं त अॼु हीउ एहतिजाज आहे महांगाई जे ख़िलाफ़ु, इमरान ख़ान ज़ुल्म करे छॾियो आहे, ग़रीबनि खां जीअण जो हक़ खसियो वियो आहे ऐं नए पाकिस्तान जूं ॻाल्हियूं पिए की असांखे नओं पाकिस्तान न खपे, असांखे पुराणो पाकिस्तान ई भलो आहे, उहो खपे। डॉलर किथे पुॼी वियो आहे, पेट्रोल किथे पुॼी वियो आहे, ग़रीबनि त हाणे ख़ुदकशी करण ते मजबूर थिया आहिनि, ख़ुदकशियूं कनि था पिया महांगाई जे ख़िलाफ़ु। जीअं मां अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु आहे त फौरी तौर ते न्याज़ी हुकूमत खे मुस्तफ़ा थियणु घुरिजे त जीअं मुल्क में वधंदड़ महांगाई ते कंट्रोल करे सघिजे। कैमरामैन सदाम सुमरे सां गॾु ज़ाहिद क़ाइम ख़ानी, आवाज़ TV, नौशेरो फिरोज़।